वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया व खातमिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। काफ हा या ऐन साद। ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन ख़फ़िया। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वस्तअलर रअसु शैबा। वलम अकुम बिदुआइका रब्बि शकिया। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मेरी किस्मत का मेरे खुदा तू अगर सब चो सुभान अल्लाह। थोड़ो अर्ज इहो कयां त जिन भी दुरूद पाक पढ़े हुआ वो कुरान मजीद जे थोड़ा वेझा शरीफ।
जेतिरो क़ुरान पाक जे क़रीब ईंदासीं ओतिरो फ़ाइदो थींदो। जिन जे कन ताईं आवाज़ पहुतो आहे उहे ज़रूर ॿ क़दम अॻिते सुरी अचनि। अदा इन्हनि दोस्तनि खे शायदि ॿुधण में नथो अचे, कोई उथी वञी इन्हनि खे सम्झाए। विच में खला छॾबी आहे त उते शैतान हमलो कंदो आहे ऐं विसां विझंदो आहे, तव्हांखे ॿुधण न ॾींदो आहे, अध मां भॼाए वेंदो। और तो सॉरी परते वुजू खाने जे पासे यानी मदरसो आहे, वुजू खानो आहे, ये साथी भी थोड़ा सुरी अचनि। टेक खां सवा जेके वेही सघनि था क़ुरान पाक जे वेझो सुरी अचो, वेझा दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां वरी पढ़ो। मेरी किस्मत का मेरे खुदा तू अगर दूर कर दे अंधेरा तो क्या बात है। हिजर की चुंद तारीक रातों का अब हिजर की तुंद तारीक रातों का अब हो हरम में सवेरा तो क्या बात है। शायर जदों मौला किस्मत खोल तमाम भी हरम जा नज़ारा ॾिसां। हाणे हिन मिसरे में शायर चए थो मौला तुझा लख एहसान जो मूंखे ॿ बाज़ू ॿ बाहूं ॾिनियूं अथई। हाणे हिननि ॿिनि बाहुनि जे बदिले मूंखे ॿ पर ॾे त उॾामी वञी अरबीअ जो रोज़ो घुमी अचां। ऐ खुदा खुदा जिस्म पर बाजों की जगह, ऐ खुदा जिस्म पर बाजों की जगह अपनी कुदरत से तो पर लगा दे मुझे। ऐ खुदा जिस्म पर बाजों की जगह अपनी कुदरत से तो पर लगा दे मुझे। दिन को उड़ता फिरूं हो, दिन को उड़ता फिरूं गिरद काबे के, शब हो मदीने बसेरा तो क्या बात है। 19 शबानुल मुअज़्ज़म 1444 हिजरी 12 मार्च 2023 मुझे मोहसिन मुझे उस्ताद शेखुल हदीस उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं अली हसन महर साहब जे गोठ शहीदन में मोहतरम अब्दुल रहीम साहब उन जी जलसा कमेटी जे तरफा मुझे प्यारे भाउ इंतहाई सलीम तबिया इंसान हजरत मौलाना साईं मोहम्मद उस्मान दामद बरकातुहुल आलिया जे मोहब्बत भरे हुक्म सां
अवां जे गोठ में अल्लाह पाक जे कुरान जी हिन कचहरी जे सूरत में मुलाकात थी आहे। रब करीम खां दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां असांजी हीअ दीनी गॾिजाणी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मुझा मोहतरम दोस्तो, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह पाक इंसानन जे हिदायत जे लाइ धरतीअ ते पंहिंजा नबी मोकिलिया। सभिनी नबियन जी पुॼाणी ख़ातमुन नबियीन ऐं आखिरी नबी सभिनी नबियन जो इमाम ऐं सरदार हिन उम्मत खे मिलियो जंहिंजो मिठड़ो नालो हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ 571 साल गुज़री विया त मदीने जो घोट मके पाक में ॼायो। 571 साल खां पोइ केड़े हालात में साईं आयो जॾहिं पूरे मक्के वारा जिथे अल्लाह वहदहू ला शरीक जो घर काबतुल्लाह हो, काबे जे अंदर बुत रखी शिरक कंदा। तौहीद वारे रब जे घर में अंदर बुत रखी शिरक कंदा। इन हालात में मदीने जो घोट पैदा थिया। ॾाढा मुश्किल हालात। अॼु कलमो पढ़ण सां घर में बचड़ो कलमो पढ़े न, नंढड़ो हुजे 28 सालनि जो 3 सालनि जो, त ॾाॾो भी प्यार करे त नानो भी प्यार करे। अगे कलमे पढ़ण ते मार मिलंदी, धिक्का मिलंदा, गारियूं मिलंदियूं, ॾाढा दुख मिलंदा। अबू बकर साईं खे एडी मार ॾिनऊं, 3 ॾींहं 3 रातियूं बेहोश, न मानी न पानी। अबू ऐं अमड़ मानी खीर पानी झले बीठा आहिनि। 3 ॾींहंनि खां पोइ सैयदना सिद्दीक़ अकबर खे होश आयो त बाबे दां कई त मूंखां खीर घुरंदो। अमड़ चयो न न, मूंखां पानी घुरंदो। पर सिद्दीक़ जा चप चुरिया, चए तो कैफ हबीबी मुहम्मदुर रसूलुल्लाह, न पानी खपे न खीर न मानी खपे। अबू बकर मिठड़े सुहणे आशिक दीवाने अबू बकर के रसूलुल्लाह जो अहवाल खपे। साईं केड़े हाल में अबू बकर जंहिंजे करे मार मिले, एडो दुख मिले, अञा उनखे तो याद कर। छा कयां, वज़ुहा जो चेहरो आड़े आहे ही एड़ो जो ॾिसंदे ही दिल दीवानी थी। मदीने जो अमीर, आमिना जो लाल, इमामुल अंबिया, मुंहिंजो अरबी मिठड़ो मोहम्मद घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पंहिंजी ज़बान खे हेरायो, सोने जो आवाज़ जीअं ॿुधो या पढ़ो त फौरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझायो पंहिंजी ज़बान खे, आदि कयो। सुबह शाम रात ॾींहं ओ मुझो दिलबर मिठड़ो मोहम्मद मीर, उम्मत जो गम खणी करे दर दर ते वञी करे, सरदारन दे वडेरन दे भोतारन दे, ओ नंढड़न ऐं वडड़न दे, बिना फर्क जे अमीर ऐं गरीब जे, दर दर ते वञी करे दिलबर हीअं पियो चवे, कूलो ला इलाहा इल्लल्लाह। जेको सुभान अल्लाह ॾाढियां चवे, ख्वाब में अल्लाह हसन हुसैन जे नाने जो दीदार कराए।
ला इलाहा इल्लल्लाह जो तर्जुमो तोखे ऐं मूंखे पढ़ण जी ज़रूरत, समझण जी ज़रूरत, ॿुधण जी ज़रूरत। पर मके वारा त अरब हुया, समझी विया। ला इलाहा इल्लल्लाह जो मतलब ही आ ओ काबे में जेके 360 कूड़ा बुत रखियल आहिनि, सभु कूड़ा आहिनि। अरबी मिठड़े मोहम्मद जो अल्लाह अकेलो सचो आ। इहा मके वारनि जे लाइ कार हुई। ओ चिड़ी विया, कावड़जी विया, सुणे खे ॾाढो सताए विधाऊं, ॾाढा ॾुख ॾिनो, दिलबर खे ॾाढो मारियूं मिलियूं आहिनि। सुणे ते जेको कलमो पढ़े थो उनखे था सताइनि। सुणे बिलाल जो ॾोह कहिड़ो हो, न चोरी कयईं, ओ न कंहिंजो कर्ज हुयसि, ओ न कंहिंजो खून कयईं, रुगो कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन ॾोह में बिलाल खे मार मिली आ। अम्मा सुमैया के चीरे ब टुकड़ कयूं। अम्मा लबीना जी चमड़ी लथी हुई, बीवी ज़नीरा जो अखियूं कढियूं हुयूं। ओ साबिन ते टॉर्चर थिया, ज़ुल्म थिया। मदीने जो घोट आमिना जो लाल इमामुल अंबिया शाफिए महशर नबी, साखिए कौसर नबी, बुलंद तर बाला कदर नबी, मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीदन गोठवारा केड़ो नबी। ओ नबी जेके हितां जे आशिकन ॾिठो नाहे, पर बिना ॾिसण जे प्यार थी वियो आ। ॾिठो नाहे पंहिंजे हबीब खे, अञा ॾिठो नाहे। अहिड़ो इश्क दुनिया में ॾिठव? हाँ सही, महबूब ॾिठो ही ना, अगे ही प्यार था। केड़ो नबी, ओ नबी जंहिंजी तारीफ कुरान में रब कई आ। अब्दुल समद इनकलाबी सखर खां जी तारीफ करे, केड़ी करे। मौलाना अब्दुल करीम जवान केड़ी तारीफ करे। मदीने जे घोट जी तारीफ करे तो कुरान में रब पान करे। पढ़ कुरान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्ले व कफ़ा बिल्लाहि शहीदा। मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद। ज़ालिका मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अख़रज शतअहु फ़आज़रहु फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युअजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनहुम
मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। कंहिंजी तारीफ़ मदीने जे घोट जी तारीफ़। अल्लाहु अकबर। कंहिंजी तारीफ़ आमिना जे लाल जी। कंहिंजी तारीफ़ चओ अल्लाह जे हबीब जी। शहीदन वारा तो के पंहिंजा दोस्त प्यारा आहिनि न, अल्लाह के पंहिंजो हबीब प्यारो था। क़यामत वारे ॾींहुं हिकिड़ो माण्हू ईअं बख़्शबो, कीअं बख़्शबो? सफ़ा मुफ़्त पैकेज में बख़्शबो। हिकिड़ो माण्हू अहिड़ो ईंदो, अल्लाह फरमाईंदुसि हेॾे आ, बनी इसराइल जा बंदा हेॾे आ, वञ जन्नत। मौला मां एॾो त नेक न हो, कीअं मिली चल? अल्लाह फरमायो पटको ईअं पाईंदे हैं जीअं मुंहिंजो मूसा नबी पाईंदा, कपड़ा ईअं पाईंदो हैं जीअं मुंहिंजो मूसा पाईंदा, घुमंदो ईअं ईअं जीअं मुंहिंजो मूसा। इन अदाउनि जी नकल करण मां रब खे वणी वई, छा यादि कंदे मुफ़्त में जन्नत ॾिनी। अचो त असां बि कुझु त कयूं। ॿियो त अमल न कि मोहम्मद से वफा तूने, कुरान थो चवे कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी। अल्लामा इकबाल इन आयत जो तर्जुमो कयो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लो हो कलम तेरे हैं। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो अपने गले में डाल दे तौक मोहम्मद की गुलामी का। कोई झुठलाए मुझको या करे मेरा गुमान कोई, मोहम्मद रसूलुल्लाह इसमें शक नहीं कोई। साहबा किराम खे ॾाढो सतायो मके जो मुशरिक, ॾाढो ईज़ायो, ॾाढो तकलीफ़ां ॾिनी। मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम लंबिया जी हिकिड़े ॾींहुं दिलि भरिजी आई। साईं फरमायो हेॾे अचो सहाबी। साहबी और रब जे हुक्म सां मां अरबी मोहम्मद जो मशवरो अथव त हबश जे मुल्क ॾे हिजरत करे वञो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा कुछ सहाबी अहिड़ा आहिनि जिन खे इहो एज़ाज़ अल्लाह जे राह में उन्हनि ॿ हिजरतूं कयूं। हिक हिजरत मके पाक खां हबश ॾे, ॿी हिजरत मके पाक खां मदीने ॾे। शहीदन ॻोठ वारा ओ नौजवान, तुझी उम्र 18 साल, तुझी उम्र 20 साल, ओ तो फूल जवानीअ में तोखे केड़ी खबर त हिजरत चइबो छा खे आ? ओ यार पंहिंजा घर छॾण केॾा ॾुखिया आहिनि। हिननि बरसातनि में जिन जा घर किरिया लॾे विया उन्हनि खां दर्द पुछजांइ। अञा हिजरत सम्झ में न चई त 2010 जी ॿोॾ में ॻोठनि जा ॻोठ लॾे वञण वारनि खां दर्द पुछजांइ। अञा सम्झ में न चई 2005 में
में बालाकोट जे सिलसिले में ओ सोन जा दुकान मिट्टी जा ढेर थिया उन्हनि खां हिजरत पुछजाए यार हिजरत ॾाढी ॾुखी आहे पंहिंजो घर भले मन चोजे उन में बादशाही हूंदी आहे पराए महल में रहण बेकार पंहिंजो घर तो घर हूंदो आहे हिजरत ॾाढी ॾुखी शइ हूंदी आहे वाह मुंहिंजे दिल पर जा सावियो अल्लाह जे राह में बदफ़ा हिजरत हिक हिजरत मके पाक खां हबश ॾे हीअ इस्लाम जी बेरी हिजरत आहे मदीने जे अमीर फरमायो मुंहिंजा सावियो अबू जहल जा ज़ुल्म चिड़ंदा था वञनि तव्हां हिजरत करे वञो हबश जो बादशाह नालो अथसि नजाशी ईसाई मज़हब वारो आहे पर इंसाफ़ वारो आहे वञो वञो सावियो वञो साहबा जी जमात तैयार थी मस्तूरात भी साण इन्हनि साहबिन में हिकिड़ो साहबी हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन इमामुल अंबिया जो न्याणो उस्मान कहिड़ो उस्मान मदीने जे अमीर जे पुफीअ जो पुटु उस्मान कहिड़ो उस्मान ज़ुन्नूरैन जे लक़बन वारो उस्मान कहिड़ो उस्मान अम्मा रुकैया जो ख़ाविंद उस्मान कहिड़ो उस्मान हयाव जो पेकर उस्मान मदीने जे अमीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सैयदना उस्मान खे न्याणी सॾे ॾिनी आहे ओ बीबी रुकैया सां निकाह करायो बीबी रुकैया फोत थी वई अल्लाह जे हुक्म सां वरी ॿी न्याणी उम्मे कुलसूम सैयदना उस्मान खे दिलबर परणाए ॾिनी ओ जॾहिं उहा फोत थी वई सुहिणो उस्मान वेठो थो रोए कॾहिं मस्जिद जे हिन कुंड में कॾहिं हुन कुंड में मदीने जे अमीर सॾु कयो मुंहिंजो उस्मान जी मुंहिंजो सुहिणो उस्मान हिकिड़ी न्याणी रुकैया ॾिनी माए उहा फोत थी वई त वरी उम्मे कुलसूम ॿी न्याणी ॾिनी माए ओ उस्मान हाणे उहा बि फोत थी वई हाणे टी न्याणी मूं वटि पुछी न आहे आखिरी न्याणी हुई ख़ातून जन्नत फातिमा ज़हरा जेका अलीअ खे परणाए ॾिनी आहे उस्मान सुबुह शाम रोईंदो हेॾे त अच अरबी अमीर मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणे उस्मान खे भाकुर पाए चयो उस्मान हिक न्याणी फोत थी वई त ॿी ॾिनी माए ॿी फोत थी वई हाणे न्याणी आहे कोन पर मां रबी मोहम्मद जो जज़्बात ॿुधंदो वञ टी हुजे हा त ॾेई छॾियां टी फोत थिए हा चौथी ॾियां चौथी फोत थिए हा पंजी ॾियां पंजी फोत थिए हा छहीं ॾियां छहीं फोत थिए हा सती ॾियां सती फोत थिए हा अठी ॾियां अठी फोत थिए हा नाई ॾियां नाई फोत थिए हा ॾही ॾियां उस्मान मां मोहम्मद खे अल्लाह सौ न्याणियूं ॾिया हिक हिक तो तां घोरिया वो दामादे नबी थे जिसे उस्मान कहते हैं सुभान अल्लाह चवण वाला शहीदन गोठ मां लॾे विया आहिनि मूंखे लॻे आए गोॾाणिया सुभान अल्लाह चवण वारो वो दामादे नबी थे जिसे उस्मान कहते हैं हया वाले गनी थे नाशिरुल कुरान कहते हैं गनी थे माल क्या है राहे हक में जान तक दे दी इसे ईसार कहते हैं इसे कुर्बान कहते हैं
हाँ वो जनाब उस्मान इन वफद में साण मदीने जे घोटा में ना जिलाल इमामुल अंबिया दुआ फरमाई वञो वञो मुंहिंजा साबियो हिजरत करे वञो सावी गॾिजी करे अर्ज़ थो कनि मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम